टंडे मोहम्मद खान में काविश ग्रुप के रोज़ाना कोशिश अखबार के अंगूणे दिलेर बहादुर जुरतमंद सोच से सलायल बेबाक सहाफ़ी सरफराज भट्टी की पैरी और संदस नौजवान फर्जंद हसन भट्टी की 2 वर्षीय के मौके पर टंडे मोहम्मद खान प्रेस क्लब में तकरीब मल्हाए संदस समाज सुधार सहाफ़ती ख़िदमतन ते खराज तहसीन पेश किया वियो। वर्षीअ जी तकरीब में शामिल कॉम्प्रेस अगवाणन समाज सुधारक और सहाफ़ती हलकन से तहलीक रखंदड़ अगवाणन केटी न्यूज़ से पंहिंजा वीचार वंडींदे चयो त साईं माण्हू त मोर हो सरफराज़ बिल्कुल जीअं हीरो थींदो न तराशल हीरो को जौहरी उनखे तराशे हिकिड़ा माण्हू पैदाइशी जीअं मूं चयो त सुठे घर जो ॿार हो खुशहाल घर जो ॿार हो पर उन में जेतिरी बि न हठाई ऐं ग़रीब परवरी हुई माण्हुनि सां आवाम सां मिली करे ऐं डाउन टू अर्थ माण्हू अहिड़ा माण्हू तमामु घटि पैदा थींदा सो इन करे हू हिकिड़ो इंसान जी ख़िदमत कंदड़ो पंहिंजे वतन जी ख़िदमत कंदड़ो महरूम हारी ऐं महरूम ग़रीब जिन जूं ज़मीनूं मिल्कियतूं कब्ज़नि में गुम हुयूं उन्हनि सभिनी जो हौसलो ऐं ॾढो सरफराज़ भट्टी रेवेन्यू में ईअं सम्झो जेका फ़रिश्ता सिफ़त इंसान हो ऐं रेवेन्यू जे सॼे सिंध जे मुलाज़िमनि जो हिकु बहादुर लीडर हो जेको नॉन गज़ेटेड एम्प्लॉइज़ जा लातादाद जेके मसइला उन हल कराया। उन खां अलावा जेको आहे सर्वे डिपार्टमेंट में ईअं सम्झो सिंध जो अमानतदार हो। बाबा ऐं हसनी मुंहिंजे विच में टिन्हिनि विच में असां दोस्ती हिकिड़ो वॾो हिकिड़ो असां रखियो असां दोस्त हुआसीं। बाबा हमेशह ग़रीबनि जी मदद कई ऐं हमेशह पाड़ेवारनि जी मदद कई जेको भला थी बाबा खे ॾिनो बाबा हर दोस्त में हर पाड़ेवारे खे हर माण्हू खे उथारियो ऐं बाबा जा माण्हू मोहबत कंदा ऐं बाबा माण्हू जा मोहबत कंदो ऐं बाबा जी नियत हमेशह साफ़ हुई। सरफराज़ भट्टी जी सहाफ़त इंतहाई ईमानदाराना सहाफ़त हुई ऐं इंतहाई बहितरीन क़िस्म जी सहाफ़त हुन कई ऐं सदाईं सॼी उमिरि काविश ग्रुप जे कोशिश अख़बार सां ई सलाह ॾिनो रहियो। हालांकि ॿियूं बि उन्हनि खे ऑफर आयूं त तव्हां हिन अख़बार में अचो हिन अख़बार में अचो पर हू कोशिश में मोहतरम रशीद राजड़ ताईं हू माना कोशिश में ई आई आख़िर में जेसि ताईं हुनखे रेवेन्यू में मुलाज़मत मिली उन खां पोइ कोशिश अख़बार छॾी ऐं सहाफ़त छॾे ॾिनी। समूरनि माण्हुनि हुन पंहिंजे दिलि जो लफ़्ज़नि जो इज़हार कयो तू बिल्कुलु सेफ हिकिड़ो नियत माण्हू हो जंहिं सॼी ज़िंदगी ग़रीब मिसकीन पंहिंजे वतन क़ौम ऐं धरती लाइ जदोजहद हिकु मोहबत करण वारो हो जेको अॼु साल गुज़रण खां पोइ बि ईअं थो लॻे त अॼु असांखां विछड़ियो आहे ऐं उनजो ख़्यालु असां अॼु भरे न सघिया आहियूं साल में ऐं न ई कॾहिं भरे सघूं था। सम्झां थो पंहिंजे जोहर में पंहिंजे मिज़ाज में पंहिंजे तहरुक में घणो रुखी शख़्सियत हो खोड़ सारनि शोबनि जे हवाले सां पोइ सियासी समाजी इल्मी अदबी हवाले सां तोड़े ट्रेड यूनियन के हवाले से स्टूडेंट सियासत के हवाले से उनजो सहाफ़ती जो कैरियर वो ॾाढो शानदार रहियो। मरहूम सरफराज़ भट्टी जिस्मानी तौर असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो पर संदसि सहाफ़ती क़ौमी किरदार तौर हमेशह पंहिंजे कयल ख़िदमतनि जे करे दिलनि में यादि रहंदो। कैमरामैन ख़ादिम जिसकण सां गॾु ग़ुलाम नबी कीरियो, केटी न्यूज़ टंडो मोहम्मद खान।